बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आवां उस्ताद अब्दुल गफ़ार तहां ॾिसी रहा मुझो यूट्यूब चैनल। दोस्तों एक नए वीडियो सां गॾु तहां जी ख़िदमत में। दोस्तों अॼु सबक़ 11 पढ़ंदासीं दर्जे 7 मां, जंहिंजो उनवान आहे अख़लाक़ी क़दुर। तहां दोस्तनि खे गुज़ारिश आहे जेकॾहिं चैनल ते नवां आहियो चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक शेयर ऐं पंहिंजी क़ीमती राय खां ज़रूरु आगाह कंदा। हलूं था सबक़ खे पढ़ण जे तरफ़। सबक़ 11 अख़लाक़ी क़दुर। अख़लाक़ी क़दुर उहे इंसानी ख़ूबियूं आहिनि जेकी माण्हूअ खे बुनियादी हक़नि ऐं फ़र्ज़नि जी ॼाण ॾियनि ऐं इंसानी किरदार खे ठाहीनि। अहिड़ी तइलीम जेका समाज जा वणंदड़ गुण सेखारे, चङे ऐं बुरे जी ॼाण ॾे, समाजी तसवुरनि यानी इंसान जे हक़नि ऐं फ़र्ज़नि खां वाक़िफ़ करे अख़लाक़ियात जे दायरे में अची वञे थी। इंसान समूरनि साहवारनि में वॾे मान ऐं शरफ़ वारो आहे, जंहिं करे खेसि अशरफुल मख़लूक़ात सॾियो वियो आहे। इंसान में अहिड़ियूं ख़ूबियूं ऐं ख़सलतूं हुअणु खपनि जेकी ॿियनि इंसाननि जी बहितरीअ ऐं सुख जी ज़मानत ॾियनि। हू ॿियनि जी सुख खे पंहिंजो सुख करे सम्झे ऐं ॿियनि जी तकलीफ़ खे पंहिंजी तकलीफ़ महसूस करे। समाज या मुल्क जे फ़र्दनि जी भलाईअ, तरक़ीअ ऐं एहतराम लाइ जोड़ियल क़ाइदनि ऐं क़ानूननि खे अख़लाक़ियात में ॻणियो वञे थो। समाज में इंसानियत जो एहतराम बुनियादी उसूल आहे। दुनिया जो हर मज़हब ऐं क़ानून अहिड़नि उसूलनि जी पाबंदी सेखारे थो। सुठनि गुणनि ऐं अख़लाक़ी क़दुरनि में हेठियूं ॻाल्हियूं अची वञनि थियूं। नंबर पहिरियों, सहप ऐं बुर्दबारी। कावड़ ॾियारींदड़ ॻाल्हियुनि ते गुस्सो न करण खे सहप या बुर्दबारी चइबो आहे। बुर्दबारी इंसान जी आला ख़सलत आहे। अहिड़े माण्हूअ खे दुनिया ऐं आख़िरत में वॾा मर्तबा ऐं दर्जा हासिल थींदा। क़ुरान पाक में अचे थो त उहे कावड़ खे पीअण ऐं माण्हुनि खे माफ़ करण वारा आहिनि ऐं अहिड़नि नेकी करण वारनि खे अल्लाह साईं पंहिंजो दोस्त रखे थो। नंबर ॿियो, माफ़ या दरगुज़र करणु। माफ़ करण या दरगुज़र करणु सुठो इंसानी अमल आहे। मके जी फ़तह वारे ॾींहुं उन्हनि समूरनि ख़ताकारनि ऐं मुख़ालिफ़नि खे पाण सॻोरनि सल्लल्लाहु अलैहि वालिहि व अस्हाबिहि वसल्लम जन जे साम्हूं आंदो वियो, जिन पंहिंजी वक़्त में पाण सॻोरनि सल्लल्लाहु अलैहि वालिहि व अस्हाबिहि वसल्लम जन ते ज़ुल्म कया हुआ। पाण सॻोरनि सल्लल्लाहु अलैहि वालिहि व अस्हाबिहि वसल्लम जन उन्हनि सभिनी खे माफ़ करे छॾियो ऐं कंहिं खां बदिलो न वरिताऊं। बीमार खां पुछणु, ग़रीबनि जी सार संभाल लहणु, पाड़ेसिरनि सां बहितर सलूक अख़्तियार करण लाइ पिणु घणो ताक़ीद कयो वियो आहे। अहिड़ीअ तरह हिक ॿिए जी ॾुख सुख में भाङे भाइवार थियणु पिणु हिकु आला गुण आहे। दुनिया जे हर मज़हब तोड़े समाज ज़िक्र कयल ॻाल्हियुनि खे पंहिंजे उसूलनि में मथां ई जॻह ॾिनी आहे ऐं उन्हनि
ते अमल करण लाइ ज़ोर भरियो आहे। नंबर 3 सब्र ऐं शुक्र। मुसीबतनि, जिस्मानी ऐं रूहानी तकलीफ़नि में पंहिंजे नफ़्स खे अहिड़ीअ तरह काबू में रखिजे जो ज़बान मां को बि बुरो लफ़्ज़ न निकिरे ऐं न ई का परेशानी थिए, बल्कि वॾियुनि वॾियुनि मुसीबतनि जे साम्हूं अज़म ऐं इस्तक़लाल सां ॼमी बीहण खे सब्र चइबो आहे। क़ुरान पाक में अल्लाह साईं फरमायो आहे त इन्नल्लाह मुअस्साबिरीन, यानी बेशक अल्लाह ताला सब्र करण वारनि सां गॾु आहे। हिन दुनिया में रंज ऐं राहत, ख़ुशी ऐं ग़मीअ जो गहरो लाॻापो आहे। उन लाइ हर इंसान ते लाज़िम आहे जॾहिं बि खेसि नेमत ऐं राहत मिले त अल्लाह जो शुक्र अदा करे, ऐं वरी का बि तकलीफ़ ऐं रंज पहुचे त सब्र करे। नंबर 4 ख़ुश अख़लाक़ी। हर इंसान सां ख़ुश अख़लाक़ीअ सां पेश अचणु पैगंबरनि वारी ख़सलत आहे, जंहिं जे लाइ पाण सॻोरा सल्लल्लाहु अलैहि व अस्हाबिही वसल्लम जन फरमाइनि था त यकीनन सभिनी मुसलमाननि मां सभ खां वधीक मूंखे उहो शख़्स महबूब आहे जंहिं जा अख़लाक़ सुठा हूंदा। किन असहाब सॻोरनि हज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि व अस्हाबिही वसल्लम जिन खां सवाल कयो त या रसूल अल्लाह, सभ खां बहितरीन शइ जेका इंसान खे मिली आहे उहा कहिड़ी शइ आहे? पाण सॻोरनि सल्लल्लाहु अलैहि व अस्हाबिही वसल्लम जन फरमायो त सुठा अख़लाक़। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि व अस्हाबिही वसल्लम जन हिक ॿिए मौक़े ते उहो बि फरमायो त क़यामत जे ॾींहुं मोमिन जी मीज़ान में सभ खां वधीक वज़न वारी शइ हुन जा सुठा अख़लाक़ हूंदा। मिशकात अल मसाबी। अॼुकल्ह दुनिया में साइंसी तरक़ीअ मुफ़ासिला घटाए छॾिया आहिनि ऐं पूरी दुनिया हिक घर मिसल बणिजी वई आहे। वक़्त जी अहम घुर्ज आहे त इंसान कोशिश करे त हर माण्हू सुकून सां ज़िंदगी गुज़ारे, छाकाणि त माज़ीअ में जंगियुनि ऐं लड़ायुनि जे करे इंसानी जानियुनि ऐं उन्हनि जी मिल्कियत खे जेको छीहो रसियो आहे सो अंगनि में शुमार करे नथो सघिजे। उन करे ज़रूरी थी पियो आहे त न फ़क़ति अहिड़नि नुक़साननि खां बचण लाइ का गॾियल कोशिश करणु खपे, पर सभु इंसान गॾिजी हिक ॿिए जी ॾुख सुख में भाइवार थियनि। ख़ासि करे दहशतगर्दी इंसान जी अमुन ऐं सुकून खे बर्बाद करण वारो हिकु अहिड़ो राकास आहे जंहिं इंसानियत जा सभु लीका लताड़े दुनिया खे हैरान ऐं परेशान करे छॾियो आहे। मुल्की ऐं बैनुल अक़वामी सतह ते केतिराई इदारा इंसानी भलाईअ लाइ कमु कंदा रहनि था, जिन मां बहितर नतीजनि जी उमेद आहे। अहिड़ीअ कोशिश सां इंसानी समाज खे बहितर बणाए सघिजे थो।